अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शहज़ाद उमरानी। दोस्तों, गिदड़ खे उञ लॻी, पंहिंजी ॿिर मां ॿाहिरि जो निकितो, ॾिठईं त पाणी वारे तलाउ ते शींहुं वेठो आहे। ॾाढो ख़ौफ़ज़दा थियो, उञ बि हिनखे ॾाढी लॻी। पंहिंजे ॿिर में वापसि वञी पंहिंजी घरवारी खे ॿुधाईं त मूंखे उञ ॾाढी लॻी आहे, पर पाणी वारे तलाउ ते शींहुं वेठो आहे। घरवारी चयो को मसलो न आहे, अचु हलूं था। ॿई निकिता। शींहुं ॾिठो त अॼु हिक खां ॿ शिकार, त जीअं वेझे पहुता, शींहुं अञा होशियारु थियण ते हुयो त गिदड़ जी घरवारी हुनखे ॿुधायो, शींहुं बादशाह, असां तोॾे हिकिड़ो फ़ैसिलो खणी आया आहियूं। हुन चयो, छाजो? हे असां ॿई ज़ाल मुड़ुस आहियूं, असांखे 6 ॿार आहिनि। हाणे असांजा पाण में इख़्तिलाफ़ थी विया आहिनि, असां अलॻि रहण था चाहियूं। मां चवां थी त मुंहिंजा ॿार मूं वटि रहनि, हे चवे थो त ॿार मूं वटि रहनि। शींहुं ॾाढो ख़ुशि थियो त अॼु वॾो शिकार आहे, 2 ॼणा हे बि आहिनि, 6 होॾे बि आहिनि। गिदड़ जी घरवारी चयो, असां तोॾे फ़ैसिलो खणी आया आहियूं, असांजो फ़ैसिलो कर। हुन चयो, हलो मूंखे ॿार ॾेखारियो, पंहिंजो घर ॾेखारियो। चयो, ठीकु आहे, हलूं था। ॿिन्ही पाणी बि पीतो, चई पाणी पीतियूं हलूं, चई हा भले पीओ। पाणी ॿिन्ही पीतो। गिदड़ अॻ में, शींहुं हिननि जे कढ। आराम सां सिधो हुन गिदड़ वारी ॿिर ते। गिदड़ जी घरवारी अंदरि वई त मां ॿार वञी वठी अचां। लेट कई त वरी शींहुं पुछियुसि, भला यको हिन लेट कई? चए थो, वठी थो अचांसि। ही बि अंदरि वियो हलियो। शींहुं हिननि खे सॾु कयो त मां ॿाहिरि बीठो आहियां, तव्हांजे फ़ैसिले लाइ बीठो आहियां। अंदरों गिदड़ जवाबु ॾिनो त शींहुं बादशाह, तूं भले वञ, असां पाण में ठही विया आहियूं। हुनखे त ॾाढो धचको लॻो, पाणी बि पीतो अथऊं, मूंखे बि ॾाढो इंतज़ारु करायूं, हेॾो सारो पंधु बि कराया आहियूं। चवण जो मक़सदु इहो आहे त अगरि तव्हां पंहिंजो पाण में ठही वेंदव त कंहिंखे का बि ताक़त कोन्हे जो तव्हांजो ज़ोरी फ़ैसिलो करे। पंहिंजा मसला पाण हल कयो, घर जा मसला घर में हल कयो। ॿाहिरि कंहिंजी औताक ते वेंदव, कंहिं धारे वटि वेंदव, तव्हांजो तमाशो थींदो। मां हिकिड़ो नंढड़ो तव्हांखे ॿियो बि हिकिड़ो मिसाल थो ॾियां। अमूमन अॼोका जेके नौजवान आहिनि, पुराणो दौर थोरो अञा भलो हुयो। अॼोको जेको नौजवान आहे, उन्हनि जी ॿारनि सां यारी आहे। मुंहिंजे फिलाणे खान सां संगत आहे, मुंहिंजी टीरे खान सां संगत आहे। जॾहिं बि ॻोठ वारनि सां को बि मसलो थींदुसि, चवंदो मां फिलाणे खान खे घुरायां। उन नौजवान खे चवण थो चाहियां त जॾहिं उन फिलाणे खान जा मसला जॾहिं थींदा आहिनि पंहिंजा, त उन तोखे कॾहिं घुराए विहारियो आहे मुंहिंजी कचहरी में अची तूं वेह? सवाल पैदा न आहे। उहो तोखे इन लाइक़ु सम्झंदो ई न आहे। हू जेको जंहिंखे तूं फिलाणो खान सॾे थो न, उहो तोखे इन लाइक़ु सम्झंदो ई न आहे जो तोखे पंहिंजनि मसलनि में विहारे। तूं उनजे अॻियां कुझु आहीं बि न। सो पंहिंजनि सां मुहबत कर। धारियुनि खे विच ॾियण खां बहितर आहे त हर हाल में तव्हांखे पंहिंजा कमु ईंदा। हर ॾुखी में सुखी में धारियो त कॾहिं बि पहुची सघे थो। ॻोठ में अलाह न करे को बि ॾुखी महल थींदी आहे त अॻ में पंहिंजा पहुचंदा आहिनि। धारियो पंहिंजे टाइम तां ॿुधंदो, पोइ ईंदो। मुंहिंजे हिन कहाणी सां जेको मक़सदु थो निकिरे त पंहिंजा जेके बि घर जा मसला आहिनि, उहे घर में हल कयो। धारे वटि कॾहिं बि मसला खणी न वञो। उन्हनि में तव्हां ते माण्हू खिलंदा, 5 महशीर हो आणींदो, 5 महशीर हो आणींदो। हर को हिक ॿिए खे आज़माइण लाइ, हर को पंहिंजी चांहि ठाहिण जे लाइ, तव्हां सां यारियूं वधाइण लाइ, पंहिंजी चङ मुड़सी लाइ तव्हांजा मसला ख़राबु कंदो। मुंहिंजी नसीहत दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अल्लाह निगहबान।